जी सिंध हुकूमत कराची जी आवाम लाइ तमामु वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। कराची शहर अंदरि ट्रांसपोर्ट जो जेको मसइलो आहे उहो हल थियणु वञे पियो। अॼु पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि ते हलंदड़ पीपल्स इंटरसिटी बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। अॼु शहर जे हीअ 7 रूटनि ते जेके ॼाणायल बस मनसूबो आहे उन जी सर्विस जेकी आहे उहा बाज़ाब्ता तौर ते उनजो इफ़्तिताह थी वियो आहे। गाॾियूं जेके आहिनि उहे रोडनि ते अची चुकियूं आहिनि। हीअ मजमूई तौर ते 120 गाॾियूं आहिनि जेके पहिरें मरहले में कराची शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि ते हलंदियूं। अचो त हिन हवाले सां पीपल्स पार्टी जे MPs ऐं ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हुननि खां पुछूं था त हिन बस सर्विस मनसूबे खां पोइ शहर जी आवाम खे केतिरो फ़ाइदो पवंदो ऐं कॾहिं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सूबे जे ॿियनि शहरनि ॾांहुं ही पब्लिक ट्रांसपोर्ट जा मनसूबा खणी वञे पई। थियनि थियूं उन सां गॾु जल्दी ऑरेंज लाइन जो बि इफ़्तिताह कयो वेंदो ऐं ऑरेंज लाइन बि शुरू थी वेंदी। KCR ते बि सिंध गवर्नमेंट कोशिशि करे पई ऐं सिंध गवर्नमेंट जी कोशिशि इहा ई आहे त सॼे सिंध में ये बस सर्विस स्टार्ट कई वञे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब ऐं CM मुराद अली शाह साहब जो ख़ुसूसी हिदायतुनि ते सॼे सिंध में ये बस सर्विस शुरू कयूं वेंदियूं ऐं इन में पूरी कोशिशि गवर्नमेंट लगी पई आहे। ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जेको आहे उन पंहिंजो टॉप प्रायोरिटी ते रखियो आहे बसिस जे प्रोजेक्ट खे। इंशाअल्लाह ताला ये जेकी बस सर्विस शुरू थी आहे इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? ॿियो त मलीर ऐं गुलशन हदीद जी जेका आवाम आहे उन्हनि खे कॾहिं इहा ट्रांसपोर्ट जी ख़ुशख़बरी ॾियणु वञे पई पीपल्स पार्टी? साईं महिरबानी। ये बसिस जेके हाणे शुरू थियूं न ये पूरी कराची जे लाइ शुरू थियूं न। ऐं तव्हां गुलशन हदीद जी ॻाल्हि कई आहे। गुलशन हदीद में असां चयो आहे मिनिस्टर साहब खे इंशाअल्लाह ताला 10 बसिस जे लाइ चयो आहे त उहो गुलशन हदीद में बि हलंदियूं ऐं काठोड़ जी साइड आहे उते 5 बसिस उते जे लाइ चयो आहे। ऐं हाणे स्टार्टिंग थिए पूरे कराची जे लाइ ये बसिस जेके अचनि पियूं ऐं इंशाअल्लाह ताला ऐं अल्लाह में उमेदु आहे त असांजी उन बेडफोर्ड ऐं W11 जेके बसिस आहे उन्हनि मां जान छुटंदी जेकी 1952 जी बसूं ऐं रोज़ हादसा थींदा हुआ। पर आउं आवाम खे ज़रूरु इहो अर्ज़ु कंदुसि त इन्हनि बसिस खे जेकी शयूं थियनि थियूं, रोड ठहे थो, सीवरेज ठहे थी, या बसिस इनखे ऑन कयो। ईअं न त उन में गुटका ऐं पान जेके थुकणु शुरू करे छॾियो ऐं उनखे वेहण जेको माण्हू जे लाइ ख़राबु थी वञे त इहे शयूं पंहिंजो इनखे साफ़ु सुथिरो रखणु असांजो फ़र्ज़ में शुमारु आहे। त इहो हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे कराची जे माण्हुनि जे लाइ ऐं मुबारकबाद ॾींदुमि। देखिए एक अच्छी ट्रांसपोर्ट सिस्टम के हवाले से कराची की आवाम की एक दिलीना ख्वाहिश थी और आज ये वादा पीपल्स पार्टी ने पूरा किया है, हुकूमत सिंध ने पूरा किया है। मुझे बड़ी खुशी हो रही है बसेस देखिए, ख़ास तौर पे इसमें व्हील चेयर देखिए क्योंकि डिफरेंटली एबल्ड पर्सनस को भी इसमें मद्देनज़र रख के ये बनाई गई हैं। सो इसको इंशाल्लाह और बढ़ाएंगे और भी मुख्तलिफ प्रोजेक्ट्स हैं पाइपलाइन के अंदर, वो भी इंशाल्लाह जल्द अज़ जल्द जो है पाए तकमील तक पहुँचेंगे। मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट्स तक भी इनको लेके जाएंगे। एक अच्छी और सस्ती ट्रांसपोर्ट बहुत ज़रूरी है और इंशाल्लाह वो हम फराम करेंगे। जी मैं आपको अर्ज़ करूँ कि आज ये पहले मरहले में 240 बसेस आई हैं और या पहले रूट का जो मॉडल कॉलोनी से टावर तक का इसका आगाज़ हो रहा है। इस तरह 7 मुख्तलिफ रूट्स पे ये बसें चलेंगी और गुलशन हदीद से लेके और लियारी तक और शहर के मुख्तलिफ इलाकों तक भी ये सफरी सहूलत इंशाल्लाह मैसर होगी। मज़ीद बसेस आनी हैं जो कि कराची के जो मुख्तलिफ एरियाज़ रह गए हैं वहाँ भी ये बसें चलाई जाएंगी। तो इंशाल्लाह आपको कराची के हर सड़क पर ये बस चलती हुई लोगों को सफरी सहूलियात फराम करती हुई नज़र आएगी। और मैं इस सिलसिले में अपने चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का बहुत मशकूर हूँ कि जिनकी ज़ाती दिलचस्पी से, ज़ाती काविशों से आज ये बस सर्विस का आगाज़ किया जा रहा है। वो ख़ुद बनफ़्स नफीस इसका आगाज़ कर रहे हैं। मैं कराची के शहरियों के लिए बिलावल भुट्टो ज़रदारी साहब की जानिब से ये तोहफ़ा समझता हूँ कि बहुत एक नाज़िक तोहफ़ा है, क्योंकि कराची के शहरियों का एक बहुत देरीना मुतालबा था, देरीना मसला था जिसको सिंध हुकूमत ने हल किया है। तो इंशाअल्लाह मैं कराची शहरियों को ये यकीन दिलाता हूँ कि सिंध हुकूमत उनके किसी मसाइल से जो है गाफिल नहीं है। कराची के शहर का जो भी मसला हो, चाहे वो ट्रांसपोर्ट का मसला हो, पानी का मसला हो, सीवरेज का मसला हो, रोड नेटवर्क का मसला हो, जो भी मसला हो कराची के आवाम के लिए सिंध हुकूमत अपनी कोशिश में गामज़न है। उसको मुकम्मल करने के लिए, उसको पाए तकमील तक पहुँचाने के लिए उसने ADB में अपनी स्कीमें भी रखी हैं। इंशाअल्लाह आने वाले साल में और आने वाले महीनों में कराची के आवाम को एक खुशगवार तब्दीली कराची शहर में महसूस होगी और इंशाअल्लाह कराची के जो मसाइल हैं इंशाअल्लाह सिंध हुकूमत वो हल करेगी। इसी तरह से सिंध के मुख्तलिफ अज़ला में भी ये बसें चलाई जाएंगी। लाड़काना में इसका आगाज़ हो चुका है। इंशाअल्लाह कराची के सिंध के दीगर अज़ला में भी, जिसमें हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, बेनज़ीराबाद और दादू और
खैरपुर और गुटकी, यहाँ भी ये सहूलियात इंशाल्लाह मैसर होगी। ये सर ये पीपल्स इंटरसिटी बस सर्विस शुरू थी आहे, इन जो रूट वग़ैरह ॿुधायो त कहिड़ा हूंदा ऐं घटि में घटि किरायो केतिरो आहे, वधि में वधि केतिरो किरायो आहे, ऐं कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन जे अवाम खे इहो फ़ाइदो थींदो? हीअ जेको आहे सो असांजो रूट नंबर 1 आहे। टोटल कराची जा जेके आहिनि 7 रूट आहिनि। हिकु जेको रूट नंबर 1 आहे सो मॉडल कॉलोनी खां हलंदो, उहो तव्हांजो शराय फैसल खां थींदो, पंहिंजो सभु कवर कंदो, तव्हांजो एम ए जनार रोड खे वञी जेको आहे टावर ते पहुचंदो। इन में जेको आहे सो असांजो टोटल 240 बसूं जो कराची में हलाईंदासीं 7 रूट ते, 35 बसूं इन रूट जे लाइ आहिनि। इन रूट जी जेको आहे सो मिनिमम जेको असां रखियोसीं पंहिंजो उहो आहे 40 रुपया ऐं मैक्सिमम 110 रुपया आहे। ऐं शुरूअ में जेको आहे सो असांजो जेको आहे उहो ओल्ड जेके माण्हू कुराड़ा माण्हू ॿार ऐं माज़ूर उहे फ्री आहिनि। पोइ बाद में जेको आहे सो फ़िलहालु शुरूअ में उन्हनि खे फ्री रखियो अथसीं। साईं इहो इशू सॼी सिंध में आहे ऐं कराची वॾो शहर आहे, उते ज़रूरत वधीक आहे। पहिरें फेज़ में कराची ऐं लाड़काने में इहो शुरू थियो आहे सिलसिलो, पर वक़्त सां गॾोगॾु इहो सॼी सिंध जे हर शहर में इंशाअल्लाह ताला असां शुरू कंदासीं। सखर बि शुरू कंदासीं, मीरपुर बि शुरू कंदासीं, नवाबशाह बि शुरू कंदासीं, हैदराबाद बि शुरू कंदासीं ऐं ॿिया जेके शहर आहिनि उन्हनि में बि इस्तेमालु कंदासीं। साईं जेकी पीपल्स बस सर्विस आहे इहा अॼु त असां रूट 1 ते जेको आहे इफ़्तिताह कयूं था, इहा मॉडल कॉलोनी, शारा फैसल, सदर जो इलाइक़ो ऐं टावर ताईं वेंदी। अॼु तक़रीबन 25 बस हलंदियूं। तक़रीबन इन खां पोइ हर हफ़्ते 10 ॾींहंनि में वरी ॿियो रूट जेको आहे न लॉन्च कयो वेंदो। तक़रीबन 7 रूट टोटल आहिनि कराचीअ में, ऐं जेके बि अहम रहाइशी इलाइक़ा आहिनि सभिनी खे कनेक्ट कंदी। फेज़ 2 में वरी जेके बाक़ी इलाइक़ा रहिजी विया आहिनि असांजा कराची जे आस पास, उन्हनि खे बि इंशाल्लाह शामिलु कंदासीं। ऐं किरायो इन जो जेको आहे उहो घटि में घटि 25 रुपया हूंदो ऐं वधि में वधि 55 रुपया हूंदो। पोइ शुरू थिए पियो, इन जे हवाले सां इंतज़ाम कहिड़ा कया विया आहिनि त इन्हनि खे जीअं सेफ़ रखी सघिजे? इन्हनि जा जेके बसनि जो रूट्स तव्हांखे ख़बर आहे त 7 रूट्स आहिनि, ऐं हीअ जेको पहिरियों रूट आहे तक़रीबन 29 किलोमीटर्स प्लस आहे, ऐं 250 टोटल बसूं शुरूआत में आयूं आहिनि, ऐं हाणे तादाद में वधंदियूं वेंदियूं। पाण जो हिकिड़ो बुनियाद त अल्हम्दुलिल्लाह अची वियो आहे हाणे, ऐं मॉडर्न बसूं। इन खां अलावा ही पीपल्स बसिस आहिनि, ऐं 250। इन खां अलावा ऑरेंज लाइन आहे, रेड लाइन आहे, ऐं कराची में ग्रीन लाइन त ऑलरेडी ऑपरेशनल आहे जेका फेडरल गवर्नमेंट हलाईंदी आहे। त कराची में हिकिड़ी मॉडर्न ट्रांसपोर्टेशन सिस्टम जो त बुनियाद अची वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। हिननि जा डिपोज़ आहिनि जिते ही बसिस वञी पार्क थींदियूं आहिनि। हिननि जे हलाइण जे लाइ हिकिड़ो पर्टिकुलर मतिलबु आहे त को बि खॾो या पैचिस अहिड़ा ख़राबु न हुजणु खपनि, या जिते ही बसिस बीहनि थियूं उते स्टॉप ते उन्हनि खे स्पेस खपंदी आहे। उहे असां जे कमिश्नर ऑफिस जो कमु इहो आहे, उहो कोऑर्डिनेशन कंदो आहे डिफरेंट डिपार्टमेंट्स जे विच में, ऐं लोकल गवर्नमेंट DMC थी वियो या KMC या वफ़ाक़ हुकूमत या इदारा, त उहे असां सभु हिननि खे उहे शयूं जेके बि हिननि जी रिक्वायरमेंट हुई उहे असां हिननि खे अनुमत करे ॾिनी, ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे हीअ ऑपरेशनल थी वियो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध हुकूमत कराची खे हिकिड़ो मॉडर्न ट्रांसपोर्टेशन सिस्टम जो ॾियण जो बुनियादु विझी छॾियो आहे। इंशाअल्लाह ताला हाणे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट इहो बि कयो आहे त जेके एग्ज़िस्टिंग बसिस आहिनि, जेके प्राइवेट ट्रांसपोर्टर्स आहिनि, उन्हनि सां बि उन्हनि राब्तो इहो कयो आहे त उहे पंहिंजी बसिस खे अपग्रेड कनि, त जीअं न सिर्फ़ु मुसाफ़िरनि खे सहूलियत मिले पर जेको एनवायरनमेंट ते उन्हनि जो इफेक्ट आहे उहो बि थोरो बहितर थिए। ख़राबु इलाही आहे जेकॾहिं को बसिस में धुओं आहे या उन्हनि में वेहण जो कुझु सही सिस्टम न आहे, मुसाफ़िरनि खे या जेके ख़वातीन आहिनि उन्हनि जे लाइ सहूलियत मौजूदु प्रॉपर न आहे, ऐं जेके डिफरेंटली एबल्ड पर्सन्स आहिनि उन्हनि जे लाइ मुनासिबु बंदोबस्तु न आहे। त आउं सम्झां थो त ईंदड़ वक़्तु बहितर आहे इंशाअल्लाह। हीअ 7 रूटनि ते जंहिं ते हीअ पीपल्स बस सर्विस हलणु वञे पई, त उते के हिन वक़्तु ताईं रुकावटूं वग़ैरह आहिनि या उहे सभु रुकावटूं ख़तमु थी चुकियूं आहिनि? जेका हाणे त ॾिसो हीअ पहिरीं जेका अॼु इफ़्तिताह इहो पहिरीं रूट नंबर 1 आहे, ऐं इन में जेके बि के हिकअप्स हुआ उहे सभु दूरि कया विया आहिनि, ऐं तंहिंखां पोइ हाणे स्टार्ट थियो आहे। मक़सदु इहो आहे त जेका बि हिकु अचे थो त हीअ ट्रांसपोर्ट अथॉरिटी जेका डिपार्टमेंट आहे ऐं मास ट्रांज़िट अथॉरिटी आहे, इहा असांखे इंफॉर्म कंदी आहे, ऐं मिनिस्टर साहब जी सरमाई में जेको बोर्ड ठहियलु आहे न उते मीटिंग्स थींदियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजा असांजा क्लोज़ मीटिंग्स बार बार थींदियूं आहिनि इन्हनि जे बारे में। त जेको बि जंहिं डिपार्टमेंट जो जिते जिते बि कमु हूंदो आहे उहो कमु उन्हनि खे ज़ाहिर करिणो आहे। हिते बसिस त ऑपरेशनल करणियूं आहिनि, उन्हनि खे कामयाबु करिणो आहे। मनसूबे खे एॾो वॾो मनसूबो आहे ऐं जंहिं ते एतिरो ख़र्चु थिए पियो, त आवाम खे सहूलियत ॾियण जे लाइ त हर डिपार्टमेंट, हर अफ़सर, हर माण्हू जेको आहे सो कोशिशि करे पियो त वो कामयाब थी वञे। लाड़काना को ये तोहफ़ा पहले दिया गया है, कराची को आज मिल रहा है। इंशाल्लाह ये बस सर्विस एक्सटेंड होगी, पूरे सिंध में आपको ये
पीपल्स बस सर्विस नज़र आएगी और लोग देखेंगे। जी तव्हां ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि ऐं सिंध जा जेके MPAs आहिनि पीपल्स पार्टी जा उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो हुयो त पीपल्स बस सर्विस जो मनसूबो पहिरें मरहले में कराची शहर अंदरि शुरू थियो आहे। हिते 7 मुख़्तलिफ़ रूट आहिनि जिन ते हीअ बस जेके आहिनि उहे रोडनि ते हलंदियूं। हिननि जो इहो बि चवणु हुयो त सिंध हुकूमत कराची खां सवाइ सूबे जा जेके ॿिया वॾा शहर आहिनि हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ासि ऐं घोटकी समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि बस सर्विस वारा मनसूबा शुरू कया वेंदा ऐं जेके पुराणे ज़माने जूं जेके बसूं आहिनि अवाम मां हुननि जी जान छॾाई वेंदी। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु शाहिद मीराणी, टाइम न्यूज़, कराची।